नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सहाफ़ी ग़ुलाम अली राजपूत जे भाउ ग़ुलाम नबी राजपूत ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ खिपरे जे सहाफ़ियुनि पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था। खिपरे मां अवेस कुंभर जी रिपोर्ट। खिपरे जे सीनियर सहाफ़ी ग़ुलाम अली राजपूत जे भाउ ग़ुलाम नबी राजपूत ते चोटियारी थाणे ते शराब रखण जो कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ खिपरे जे सहाफ़ियुनि पारां आज़ाद राजड़, हाजी बोज़दार, मोहम्मद अली बोज़दार, महमूद काइमखानी, राजा रशीद कुंबर, मलक आदिल ख़ान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक ते एहतजाजी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जो मीरपुर ख़ास का खिपरो रोज़ ईंदो आहे, उनजो स्टेट एजेंसी जो कारोबार है पंहिंजो मीरपुर ख़ास में। पोइ सिंधड़ी थाणे जी हद में सिम नाले वटि जेको आहे मनसूबाबंदी खां पंहिंजो इहो जेको सांगड़ जो आहे अलन अब्बासी जेको डान थियल आहे, हिन बदमाशी कई आहे ऐं जेको हिनखे चोटियारी पुलिस सां गॾु जेको हिनखे खयो आहे, अरेस्ट कयो आहे, हिनखे अगवा कयो आहे। ऐं पोइ राति जो देरि सां हिन जे मथां कूड़ा केस शराब जा ऐं 13 ॾींहं जा हया आहिनि। हिनखे हिरासा कयो आहे त वापारियुनि जी जेको वंगार वहे पियो, को कारोबारी माण्हू आहे, उन्हनि जी का लेती रीति जो मसइलो आहे। पुलिस जेको आहे सियासी आहे, जेका हिननि अगवा करे हिकु सहाफ़ी जे भाउ खे खयो आहे ऐं हुन ते कूड़ा केस मरिया आहिनि। असां हुनजी बिल्कुलु भरपूर नमूने सां मज़म्मत था करियूं ऐं IG सिंध खां मुतालबो था करियूं त जेके कूड़ा केस कंदड़ जेके ऑफिसर मुलविज़ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार जेके न पंहिंजो जंहिंखे गिरफ़्तार कयो अथनि बेकसूर ॾोही खे कूड़ो केस दाख़िल कयो अथनि, कूड़ा केस ख़तमु करे ऐं पुलिस ते कार्रवाई कई वञे। काफ़ी दोस्त जे भाउ खे अलन अब्बासी तरफ़ां जेको मीरपुर ख़ास मां खंबे चोटियारियूं थाणी ते शराब ऐं 13 ॾींहं जो केस दाख़िल कयो वियो आहे, उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असांजो सहाफ़ी भाउ दोस्त आहे ग़ुलाम नबी राजपूत, हुनजे जेको आहे ग़ुलाम अली राजपूत, हुनजे भाउ ग़ुलाम नबी राजपूत खे गुज़िरियल राति जेका आहे सो हीअ जेको आहे इहो हिन जो फुल फ्राई ऐं हाफ फ्राई जो मंझंदड़ बादशाह अलन अब्बासी SHO जेको हींअर CIA में मुक़ररु कयो वियो आहे, हीअ सियासी बुनियाद ते उनखे खणी वञी जेको आहे मीरपुर ख़ास मां ईंदे ऐं खणी वञी जेको सो चुटियारी थाणे ते चुटियारी जी हद में उनजो वास्तो ई कोन्हे। ग़ुलाम एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि मुतालबो कंदे चयो आहे त CI इंचार्ज सांगड़ ऐं SHO चोटियारी ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ी जे भाउ ते कूड़ो केस ख़तमु कयो वञे। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो।